मोज़िज़ व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। अॼु सांगड़ शहर में हिकिड़ो ॾुख ईंदड़ वाक़ियो रिपोर्ट थियो आहे। हिकु ॻोरियारी औरत पंहिंजे ॿारड़े खे जनमु ॾियारण जे लाइ सांगड़ जे सिविल अस्पताल पहुती। डॉक्टरनि अस्पताल जे अमले उनखां ॾोकड़ घुरिया, माई वटि ॾोकड़ कोन हुया। माई उन्हनि खे मिनथूं कयूं, हुनजे वारसनि मिनथूं कयूं, पैसा कोन हुया। उन ॿारड़े जेको हिन दुनिया में अचण वारो ॿारड़ो हुयो, उनजी माउ खे धिका ॾेई अस्पताल मां ॿाहिरि कढण जी कोशिशि कई वई। उहे धिका ॾेखारिया विया आहिनि ऐं उहा औरत ॻोरियारी पेट वारी माई फर्श ते किरी पई ऐं उते उन पंहिंजे ॿार खे जनमु ॾिनो। इहा केॾी वॾी बेहसी आहे त औरत सरकारी अस्पताल में आई आहे, सिविल अस्पताल में आई आहे ऐं उते ॿार जे लाइ, ॿार खे जनमु ॾियारण जे लाइ आई आहे ऐं उनखे अस्पताल जे अमले पैसनि न हुजण जे करे धिका ॾेई कढी छॾियो। इहा बेहसी आहे। ऐं सांगड़ ज़िलो जेको कुदरती वसीलनि सां मालामाल आहे, उनजे अस्पताल जी इहा हालत आहे। हूअं त सॼी सिंध जे अस्पतालूं जेके कोस घर बणियल आहिनि, इहा जेकॾहिं औरत कंहिं ताक़तवर माण्हूअ जी घरवारी हुजे या कंहिं MNA जी ज़ाल हुजे हा ऐं उन सां पोइ इहो अमलो ईअं करे हा। पर हिते इहा हक़ीक़त आहे त असांजा MNAs ऐं MPAs को लोकल अस्पतालुनि में त इलाजु कराईंदा ई न आहिनि। उहे त मथे जे सूर जी गोरी वठण जे लाइ बि कंहिं वॾे शहर जे, कंहिं वॾी अस्पताल जे वॾे डॉक्टर वटि वेंदा आहिनि। उन्हनि खे MNAs ऐं MPAs खे कहिड़ी परवाह, सिंध जे भोतारनि जो छा वञे ग़रीब मख़लूक सां। इहा बेहसी आहे। इहा इन खे ऐं इन जो नोटिस अञा ताईं कंहिं बि न वरितो आहे। डिस्ट्रिक्ट काउंसिल सांगड़ जे चेयरमैन बि न वरितो आहे, उते जे MNA बि न वरितो आहे, MPA बि न वरितो आहे, सरकार बि न वरितो आहे। ऐं हालत इहा आहे त अस्पताल जो जेको अमलो आहे उहो उज़र ॾींदो थो वठे। छा सिंध हुकूमत उन जेको नोटिस वठंदी ऐं वठे बि त कीअं वठे? उहो त लक्ष्मी भील आहे। भला भील माईअ जे लाइ, पोरियत माई जे लाइ केरु नोटिस वठंदो? ऐं हूअं बि जेके बि सिंध में अक्सरियत जेका आहे 2.5-4 करोड़ माण्हुनि जी, उहे सभु ॿकरियूं, रिढूं, भील, कूली, उहे ई त आहियूं असां। ऐं सिंध हुकूमत जी इन में मुजरमानी गिफ़लत आहे। हलंदड़ महीने में जनवरी जे महीने में 2020 में नए साल में 60 ॿार मौत गिड़काए वियो थर में। उन्हनि जो इलाजु कोन्हे को। उते एंगरो, अदीब, दानश्वर, कब्रिस्तान, ॻोठ ड्राहे पट करे उते तरक़ीअ जे नाले ते तबाही पई थिए। सिंध हुकूमत उते बगलियूं पई वॼाए। छा इहो समाज इहो अॾिजी रहियो आहे? इहा समाज जी अॾावत थी रही आहे त तव्हां पंहिंजनि माण्हुनि खे, पंहिंजनि ॻोठनि खे, पंहिंजनि कब्रिस्ताननि खे, पंहिंजे मन फितरत खे, नेचर खे ड्राहे पट करे उते तव्हां जेको आहे सो मल्टीनेशनल कंपनियुनि जा अॾा क़ाइमु करे तरक़ी जे नाले ते पंहिंजे ई क़ौम जो इस्तेहसाल करे रहिया आहियो। छा को राजा प्रजा आहे जेको इन ते ॻाल्हाए? रोज़ ख़ुदकुशियूं थी रहियूं आहिनि, रोज़ रूटीन में 5, 8, 10, 12 ख़ुदकुशियूं। सिंध में जनवरी जे महीने में 11 खां 1200 औरतुनि सां मुख़्तलिफ़ वाक़िया पेश आया आहिनि। उहे रिपोर्ट थिया आहिनि। उन ते साईं जी सरकार जे कन ते जूं ई न चुरी आहे। IG तब्दील कराइणो आहे, IG नथो तब्दील थिए। कुझु मुलाक़ातूं पियूं थियनि इस्लामाबाद में मुफ़ाहमत जे लाइ, जेको आहे हथ पेर ॿधा पिया वञनि त K4 जे ॾांहुं ॾोकड़ ॾियो। K4 जेको गैर फितरी प्रोजेक्ट आहे, जेको कालाबाग डैम खां वधीक ख़तरनाक प्रोजेक्ट आहे, जेको बैरिया टाउन ऐं DH जे लाइ बणायो थो वञे पियो, उन जे लाइ पैसा खपनि था। वफ़ाक़ी सरकार उहे पैसा ॾियणु नथी चाहे। शायदि इमरान ख़ान किथे किथे, हालांकि वॾी महांगाई आहे ख़तरनाक हद ताईं, पर शायदि उहो नथो ॾियणु चाहे। मामिलो जेको बि आहे, इहा हालत आहे
माना भोतारत ज़ाहिर आहे इस्पतालुनि में इलाज कोन था कराइनि, इन्हनि आम इस्पतालुनि में हिन में आम मखलूक आहे जेका तड़पे थी, जेका जीए बि नथी, मरे बि कान थी। ऐं सम्झां थो त इहा जेका बेहसी आहे न, इन बेहसीअ जो हिसाबु किताबु क़ौम त कान वठंदी, ज़ाहिर आहे असीं सभु उन में बराबरि जा मुजरिम आहियूं, ॾुआरी आहियूं, शरीक आहियूं, पर घटि में घटि फितरत इन जो ज़रूरु हिसाबु वठंदी। कुदरत जा हिसाब पंहिंजा हूंदा आहिनि। इहो जेको अॼोको वाक़ियो थियो आहे त हिकिड़ी ऐं इहो वाक़ियो हिकिड़ो कोन थियो आहे, अहिड़ा वाक़िया रोज़ु थियनि था सिंध जे इस्पतालुनि में, सरकारी इस्पतालुनि में, जिते गोरी टिकी फोटो सुई अणलभ आहे। इहे सभु मामला उते थियनि था। प्राइवेट सेंटर खुलियल आहिनि, वॾा वॾा कोर्स घर खुलियल आहिनि, उन कोर्स घर में अचो 40-50 हज़ार अचो, हर माईअ जो पेट कटे, ॿार ॼणे ॾियनि था, उहो माई बि वई, ॿार बि वियो, कंहिं कम जो न रहियो। पर इहो हिसाबु किताबु कुदरत ज़रूरु इन्हनि खां वठंदी। वरी मिलंदासीं ईंदड़ स्टोरी में। अलाह।